जुंगशाही मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही कोहिस्तान जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ स्वाले मोहम्मद बरफ़त जो स्कूल गवर्नमेंट बॉयज़ स्कूल साडोरो केतिरनि ई सालनि खां बंदि। मासूम ॿारनि मुस्तक़बिल दाव ते लॻल। तफ़सील मूजिबि जुंगशाही वेझो ॻोठ स्वाले मोहम्मद बरफ़त सवें घरनि ते मुश्तमिल आहे जिते सवें मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॻोठ जे सान्या वंदन वॾेरो बशीर अहमद बरफ़त, अस्कर बरफ़त ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में स्कूल ॾाढो सख़्तु एहतजाज कंदे स्कूल हलायो, ॿार पढ़ायो जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते ॻोठाणनि प्रेस क्लब जुंगशाही जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां चूंडियल नुमाइंदनि ऐं एजुकेशन जे आला ऑफिसरनि अॻियां वधायो आहे पर को बि खड़ तेल नाहे निकितो। हिननि चयो त जिते हिन इलाइक़े में न पाणी आहे, न सिहत जूं सहूलियतूं आहिनि, न रोड, न रोज़गार आहे ऐं जिते नियाणियुनि खे पढ़ाइणु ऐब सम्झो वेंदो आहे, उते असां नियाणियुनि खे तालीम ॾियारण लाइ कोशिशूं पिया करियूं पर इंतिज़ामिया नज़रअंदाज़ करे रही आहे ऐं हलंदड़ स्कूल खे ताला लॻाया विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु हो त ज़िले ठटे में हिन वक़्तु केतिरा ई नवां उस्ताद भर्ती थिया आहिनि पर गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल साडोरो ते को बि उस्ताद मुक़ररु नाहे कयो वियो। ॻोठाणनि सेक्रेटरी एजुकेशन वर्क्स डिपार्टमेंट चीफ जस्टिस पाकिस्तान खां मुतालबो कंदे चयो त खुदारा स्कूल जी बिल्डिंग ठाराए ऐं उस्ताद मुक़ररु करे मुस्तक़बिल जे मेमारनि खे तालीम जी रोशनी ॾियारे उन्हनि जो मुस्तक़बिल संवारे सघिजे।